अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु उस्ताद जलाल चांडे ऐं फौजिया सूमरो जो हिकिड़ो माना तमामु घणो जेको मशहूरु वाक़ियो आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तो जीअं त तव्हां ॼाणो था त उस्ताद जलाल चांडियो ऐं फौजिया सूमरो केॾा मशहूरु हस्तियूं आहिनि ऐं केतिरा वॾा कलाकार आहिनि, वॾा चोटी जा कलाकार आहिनि ऐं हुनखे पूरी सिंध जेका सुञाणे थी, पूरी सिंध मोहबत ॾिए थी। सिंध सां गॾोगॾु हीअ जेको आहे माना जिथे बि सिंधी माण्हू जेके रहनि था ओसि ताईं हिनखे आवाम ॿुधे थी ऐं चाहे थी, मोहबत ॾिए थी, वेंदे गुजरात ताईं, राजस्थान ताईं, माना भारत ताईं ऐं वरी भारत खां वेंदे दुबई ताईं, सऊदी अरब ताईं, माना हिन जा चाहींदड़ आहिनि ऐं हर जंग में हिन जा चाहींदड़ आहिनि। दोस्तो हाणे माना सियारो हुजे, ऊन्हारो हुजे ऐं ट्रैक्टर हलनि पिया बनी ते जॾहिं ट्रैक्टर हले थो त माना हुन ते ॿिनि माण्हुनि जा कलाम हलनि था, या त फौजिया सूमरो जो थो हले या जलाल चांडी जो। ऐं तव्हां इहो भले आज़मूदो करे ॾिसो, तव्हांजे वेझो ॻोठ में किथे किथे माना राति जो आधी मांझी जॾहिं बि ट्रैक्टर वहे तव्हां गौर कंदो, कन ॾिजो त तव्हांखे आवाज़ु ॿिन्हिनि जा ईंदा, या उस्ताद जलाल चांडी जो आवाज़ु पियो हलंदो या फौजिया सूमरो जो को कलाम पियो हलंदो। दोस्तो एतिरा मशहूरु आहिनि, माना एतिरा मशहूरु हस्तियूं आहिनि ऐं हिननि खे आवाम तमामु घणी चाहे थी। हाणे औरतुनि में जेका तमामु घणी मक़बूल आहे उहा फौजिया सूमरो आहे। मायूं माना हिन ते फ़िदा थियूं थियनि बसि। ऐं वरी मर्दनि में, औरतुनि में वरी तमामु घणो जेको मक़बूल तरीन माना जेको फ़नकार आहे, कलाकार आहे, उहो उस्ताद जलाल चांडियो। दोस्तो उस्ताद जलाल चांडियो माना को चाहींदड़नि जी का तादाद ई न आहे, माना ॻाणटे खां वधीक आहे, गड़प खां वधीक आहे दोस्तो। ऐं हर जॻह ते जिथे बि वेंदो त माना उस्ताद जलाल चांडी जा तव्हांखे चाहींदड़ मिली वेंदो। को न को कंहिं वटि किसो हूंदो, को वाक़ियो हूंदो, कंहिं वटि का ॻाल्हि हूंदी, कंहिं वटि का अदा महफ़ूज़ हूंदी, तव्हांखे हर को माना का न का उस्ताद जलाल चांडी जी ॻाल्हि पियो ॿुधाईंदो, वाक़िया पिया ॿुधाईंदो त बाबा उस्ताद जलाल चांडी सां मिलियासीं, ईअं थियो, उस्ताद जलाल चांडी हीअं चयो, उस्ताद जलाल चांडी हीअं मुस्कुरायो, हीअं ॻाल्हियूं कयूं, माना ईअं हर वाक़िया मशहूरु लॻिया पिया आहिनि। ऐं उस्ताद जलाल चांडियो ऐं फौजिया सूमरो जिथे बि वेंदा त माना मोहबत विरहाईंदा त माना हीअ मोहबत जा हिकिड़ा सफ़ीर हुआ। फ़नकार त हूंदो ई माना सफ़ीर आहे न हिकिड़ो। फ़नकार जेको हूंदो आहे नफ़रत कोन फैलाईंदो आहे, फ़नकार हमेशह मोहबत फैलाईंदो आहे ऐं मोहबत खे माना विरहाईंदो आहे आवाम में। ऐं पोइ इन करे आवाम हुनखे चाहे थी, मोहबत ॾिए थी। हाणे इन्हनि में तमामु घणियूं ख़ूबियूं हुयूं जो सिंध जा जेके काज थींदा हुआ, ॻाइण वॼाइण थींदा हुआ, महफ़िलूं थींदियूं, शादी जूं थींदियूं महफ़िलूं, माना हर लेवल जूं जेके बि महफ़िलूं थींदियूं त पोइ उन्हनि में हिन ख़ासि तौर ते माण्हू चाहत मां, सिक मां, मोहबत मां इन्हनि फ़नकारनि खे घुराईंदा हुआ ऐं पाण में पहिरियां तइ कंदा हुआ त बाबा हिन दफ़े असां जलाल चांडी खे घुराईंदासीं, हिन दफ़े असां फौजिया खे घुराईंदासीं। ख़ासि तौर ते माना गॾु न घुराईंदा हुआ। आवाम में इहो हिकिड़ो माना ज़हन ठहियलु हो त बाबा ही गॾु घुराईंदासीं या फ़नकार अचनि या न अचनि, ईअं माना हुनजो ज़हन हूंदो ऐं हिकिड़े फ़नकार खे घुराईंदा त वरी ॿिए फ़नकार खे न घुराईंदा। इहे माना ॻाल्हियूं हलंदियूं, माना हर जॻह ते ही मक़बूल हो, इहा ॻाल्हि तमामु मक़बूल हुई। पोइ दोस्तो उस्ताद जलाल चांडियो माना जिथे बि वेंदो त माना महफ़िल खे वॼाए छॾंदो, महफ़िल खे झुमाए छॾंदो। ऐं फौजिया सूमरो बि वेंदी त माना जिथे बि महफ़िल खे लूटे छॾंदी ऐं झुमाए छॾंदी ऐं माण्हू मदोश थी वेंदा, उन महफ़िल में माना गुम थी वेंदा ऐं उनजे राग में गुम थी वेंदा, कला में गुम थी वेंदा। माना हुनजो जिस्म त हुते हूंदो पर रूह अलाए किथे परवाज़ थी वेंदो, ख़्यालनि में गुम थी वेंदा। ऐं राग में पोइ माण्हू केरु हथु हणंदो त पोइ हुन जाग थींदो, अड़े मां हिते वेठो आहियां, ईअं थींदो। ऐं वरी सिक में एॾो इंतज़ारु कंदा जॾहिं महफ़िल में माना पंडाल लॻी वेंदो, कुर्सियूं बुर्सियूं, को साउंड, लाइटूं वाइटूं इहे सभु लॻी वियूं, माण्हू अची विया ऐं महफ़िल में हिकिड़े तरफ़ माना हाणे महफ़िल पियो लॻे, ॿिए तरफ़ भत तयारु पियो थिए, ढोर कुसनि पिया ऐं टमाटा पिया वढिजनि, हेॾा थूम पिया वढिजे, हिन में थूम कुटिजे, मसाला तयारु पिया थियनि, देगिन में पाणी पियो विझे, देगिन में गिहु पियो विझे, बाबा ॾोही खे हलाइनि पिया। अब रेदड़ा हिन पासे लॻिया पिया आहिनि, हिन पासे हाणे शामियाना लॻिया पिया आहिनि, हाणे शादियूं जूं तयारियूं लॻियूं पियूं, घोट मोड़ पियो ॿधे, बाबा स्टेज ते ईंदो।
हाणे घोट अचे पियो त वरी माण्हुनि जा नोटनि जा घोड़ा लॻी पिया माण्हुनि जी। अब गाॾी ते आयो, कार ते आयो, घोट आयो, घोड़ींदा आया पैसा। अब वेह, हाणे तूं उही त कुर्सी ते वेह, स्टेज ते वेह, हाणे उस्ताद अचण वारो आहे। अब मां उस्ताद जे भर में वेंदुसि। अब वेह जांइ बाबा, उस्ताद जे भर में वेह जांइ। पर उस्ताद जलाल चवंदो आहे वॾो अज़ीम फ़नकार आहे। ऐं उस्ताद जलाल चवंदी महफ़िल थींदी आहे, तूं पासे ते कुंड पासो वठी वेह जांइ। महफ़िल खे मूवी वारा बि घुराइनि था, उन्हनि खे बि ख़र्च थो करे, एॾा पैसा ख़र्च पिया थियनि। उस्ताद जलाल चवंदे कि माना एतिरी मोहबत में, चाहत में, इश्क में माना घुराइनि पिया आवाम। ऐं साॻी तरह वरी फौजिया सूमरो खे बि घुराइनि पिया चाहत में, मोहबत में। ऐं जॾहिं फौजिया सूमरो जो माण्हू ॿुधनि त मायूं अलाए किथां धड़ माना गॾु थी वञनि। नेठि पाण हिननि खे भॼाइणो पए कि वरी हुते जहिड़ो थी वञे त बाबा छोरी तोखे मूं चयो न घर में वेह। माण्हू पाण में माना ॾिसनि त बाबा सभु मायूं निकिरी आहिनि, घर में केरु कोन्हे, ॿार अकेला पिया आहिनि। वरी नेठि माण्हू हुनखे लठ धोको हणी भॼाइनि ॿ टे छोरियुनि खे त वञो, घर ॿार अकेला पिया आहिनि। बाबा हाणे मायूं एतिरियूं जमा मायूं, बाबा असांखे बसि फौजिया सूमरो सॼी राति पियूं जाॻनि, सॼी राति माना हुनजा कलाम पिया ॿुधनि फौजिया सूमरो खे। एॾी फौजिया सूमरो सां माना मायुनि जी मोहबत। ऐं हिननि खे वरी घुराईंदा इन करे बि हुआ जो हिन में माना राग जो वॾो माना हिकिड़ो अंदाज़ हूंदो ऐं कला जो हिकिड़ो वॾो अंदाज़ हूंदो। ऐं हीअ ॻाइण जॾहिं शुरू कंदा त पोइ लाॾनि ते बीहंदा त माना लाॾनि जी वठि हूंदी। ऐं लाॾा एतिरा ॻाईंदा जो माण्हुनि खे यादि थी वेंदा, मायुनि खे यादि थी वेंदा। ऐं मायूं जॾहिं वरी पाण में अकेले में ईंदियूं त वरी पुछंदियूं, अब ॾे ख़बर उहो राति जेको फौजिया इहो लाॾो ॻाए पई मूंखे यादि थी वियो आहे। माना ईअं माना हुनखे यादि थी वेंदा। फौजिया सूमरो अहिड़ा लाॾा माना भला भला लाॾा ॻाईंदी। ऐं उस्ताद जलाल चवंदो बि अहिड़ा लाॾा ॻाईंदो जो अवाम खे हैरान करे चवंदो, अवाम परेशान थी वेंदी त बाबा हीअ लाॾा किथां आया आहिनि, कीअं उस्ताद खे यादि आहिनि। ऐं घोटनि वारनि जा जेके नाला वठंदो, घोटनि जा उन्हनि जा नाला वरी हुन लाॾे में मिलाईंदो। पहिरियों घोट जा पुछंदो त बाबा घोट जो नालो छा आहे, बाबा जंहिंजी तौर पे थिए हुनजो नालो छा आहे, उहो ॿुधाईंदा त बाबा हीउ नालो आहे, फलाणो नालो आहे। पोइ नालो उहो वठी करे ॻाईंदा हुआ। ऐं ईअं अवाम माना झूमिजी वेंदी हुई। फौजिया सूमरो बि ईअं कंदी त पहिरियां नाला पुछंदी, पोइ माना ॻाइण वॼाइण शुरू कंदा। पोइ हुननि जी ख़िदमत बि तमामु घणी थींदी ऐं माण्हू नोट बि निछावर कंदा, नोटनि जा नोट निछावर कंदा, वेहण सां अचण सां माना हार पाराईंदा, उन्हनि खे गुल निछावर कंदा, उन्हनि जी माना इस्तक़बाल तमामु आलीशान थींदो, वॾी ख़िदमतूं थींदियूं। ऐं नचंदा हुआ, उनखे ॾिसी करे झूमंदा हुआ। दोस्तो हाणे हिकु दफ़े जेको आहे ठठे वारी साइड में माना वॾो प्रोग्राम थियो ॻाइण वॼाइण जो। हाणे हुन सैयदनि माना हिकिड़ो कयो जे सिजामो शाह जेको माना दावत कई त माना वॾो आलीशान दावत थी, तमामु वॾी दावत हुई सिंध जी। ऐं हुन में वरी थियो ईअं जो हुन में उस्ताद जलाल चांडे खे बि दावत उन्हनि ॾिनी ऐं फौजिया सूमरो खे वरी दावत ॾेई छॾी। हाणे ॿई फ़नकार अची गॾु वेही रहिया। हाणे अवाम में माना हू हुनजे मुंहं खे बि ॾिसे, हू हुनजे मुंहं खे बि ॾिसे, पर उस्ताद जलाल चवंदो माना हिकिड़े वॾे दिलि वारो माण्हू, वॾे गुर्दे वारो माण्हू। ऐं उस्ताद जलाल चवंदे कि माना इहा फ़िकर ई न हूंदी, टेंशन बि न हूंदी त माना केरु फ़नकार आहे, 10 फ़नकार हुजनि या 50 फ़नकार हुजनि। उस्ताद जलाल चवंदो इन ॻाल्हि में कॾहिं बि दिलि में न कंदो। हाणे हिते जेका फौजिया सूमरो आहे हुनखे अची खुटको थियो त बाबा उस्ताद जलाल चांडो बि अची वियो आहे। हाणे मूंखे बि घुरायो अथनि, हाणे इहो कमु कीअं हलंदो। पोइ नेठि हुन वरी माइक ते चयो त बाबा अॼु असां दावत ते आहियूं साईं सिजामो शाह जी। हूअं त जॾहिं माना स्टेज ते जेको ॿियो फ़नकार हूंदो आहे महफ़िल में त असां ॿियो न ईंदा आहियूं। ऐं थी सघे जलाल चांडो बि ईअं कंदो हुजे, पर उहो हुनखे कहिड़ी ख़बर त माना उस्ताद जलाल चांडो में इहे ॻाल्हियूं ई कोन हुयूं। उस्ताद जलाल चांडो माना हिकिड़ो फ़रिश्ता सिफ़त इंसानु हो, हुन में इहे ॻाल्हियूं कोन हुयूं। माना वॾे दिलि वारो, गुर्दे वारो। जॾहिं फौजिया सूमरो इहो ॻाल्हियूं करे पियो त उस्ताद जलाल चांडो माना खिले पियो, मुस्कुराए पियो ऐं ॾिसे पियो ऐं दोस्तनि सां मुलाक़ातूं करे पियो। ऐं उस्ताद जलाल चांडो माना इहे ॻाल्हि कनि कई। उस्ताद जलाल चांडो माना पंहिंजो राग जो माना ॻायो बि सही, पहिरियां फौजिया सूमरो ॻायो, पोइ उस्ताद जलाल चांडे बि ॻायो ऐं महफ़िल खे झुमाए छॾियो। ऐं अवाम जेको आहे ॿिन्ही फ़नकारनि खे दाद ॾिनी, ॿिन्ही फ़नकारनि खे मोहबत ॾिनी ऐं ॿिन्ही खे सारायो। ऐं
फौजिया सूमरो बि माना वॾे दिलि कुड़दे जो माना वॾो माना मुज़ाहिरो कयो। ऐं उस्ताद जलाल चंद जो पीउ हुनखे चयो त बाबा असांजी न्याणी आहे। हा, उस्ताद जलाल चंद माना हुनजी एतिरी इज़त कंदो। उस्ताद जलाल चंद में इहा ख़ूबी त माना फ़नकारनि जी इज़त कंदो, क़दुरु कंदो। ऐं उस्ताद जलाल चंद में वरी इहा ख़ासियत हूंदी त माना केतिरा बि जेके फरमाइश कनि न हुन सभिनि जा नाला वठंदो, भले नाले वठण में बि हुनखे 10 मिंट लॻी वञनि, को मसइलो न आहे, सभिनि जा नाला वठंदो उस्ताद जलाल चंद। इहा हिननि में ख़ूबी हुई। वॾा कलाकार हुआ दोस्तो, अॼु असां में न रहिया आहिनि। अल्लाह पाक हिननि खे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फ़रमाए, हिननि जी बख़्शिश फ़रमाए। सभु दुआ कयो दोस्तो। मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।